ॻाल्हि कंदासीं सिंध जा ॿ अहिड़ा फ़नकार जेके यकतारे चपड़ीअ जा बेताज बादशाह हुया। दोस्तो यकतारे चपड़ीअ खे 1971 में 1975 में यकतारे चपड़ीअ जो नामो निशान ही न हुयो। दोस्तो यकतारे चपड़ीअ खे साह विझण वारो ऐं यकतारे चपड़ीअ खे पूरी दुनिया में मशहूरु करण वारा ॿ फ़नकार हुया, जंहिंजो नालो हिकिड़े जो जलाल चांडियो हुयो ऐं ॿिए जो नालो मोहम्मद उर्स चांडियो हुयो। दोस्तो पहिरीं यकतारे चपड़ीअ ते माण्हू सिर्फ़ु दरगाहनि ते गीत ॻाईंदा हुया, प्रोग्रामनि में केस्टनि में यकतारे चपड़ीअ जो नालो न हुयो, माण्हू यकतारे चपड़ीअ खे ॿुधनि ई न पिया। दोस्तो जॾहिं यकतारे चपड़ीअ खे उरूज जलाल चांडे ॾियारियो, जॾहिं जलाल चांडियो ॻाइण जी तरफ़ आयो त जलाल चांडे यकतारे चपड़ीअ में पंहिंजा टोटल सॉन्ग स्टार्ट कया। यकतारे चपड़ीअ में पहिरें सॉन्ग खां वठी आख़िरी सॉन्ग ताईं जलाल चांडियो वाहिद उहो फ़नकार हुयो जंहिं यकतारे चपड़ीअ ते सॉन्ग ॻाया। दोस्तो अॼोकी वीडियो में डिटेली ॻाल्हि कंदासीं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडिये जे ज़िंदगीअ जे बारे में ऐं उन कीअं फ़नकार थिया, कीअं यकतारे चपड़ीअ खे खणी अॻिते हलिया। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बेताज बादशाह फ़नकार हुयो ऐं उन जा जेके शागिर्दनि उहे सवनि जी तादाद में हुया सिंध में, ऐं सभिनीनि खे धाॻो ॿधी जलाल चांडियो पंहिंजनि शागिर्दनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो हुयो ऐं जलाल चांडिये कॾहिं बि हदस ऐं साड़ पंहिंजे शागिर्दनि सां न कई। दोस्तो जलाल चांडिये जा सवनि जी तादाद में शागिर्द हुया, लेकिन वाहिद शागिर्द मोहम्मद उर्स चांडियो हुयो जेको जलाल चांडिये खां बि अॻिते निकिरण जी कोशिशि पियो करे ऐं एतिरी सपोर्ट ऐं एतिरो जेको आहे सो माण्हुनि जो कुर्ब मोहम्मद उर्स चांडिये खे मिले पियो। दोस्तो मोहम्मद उर्स चांडियो तॾहिं मक़बूल थियो सिंध में जॾहिं जलाल चांडिये वारो तरीक़ेकार अपनायो। मोहम्मद उर्स चांडिये हिकु त यकतारो चपड़ी, ॿियो टोपी निराड़ ते, टियों गलो खुलियल ऐं उहो ई स्टाइल ते ॻाईंदो हुयो जीअं जलाल चांडियो ॻाईंदो हुयो। अहिड़े ई तरीक़े सां उन ई स्टाइल में मोहम्मद उर्स चांडिये बि पंहिंजे ज़िंदगीअ जी शुरूआति कई। दोस्तो मोहम्मद उर्स चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी ॾसियो ऐं उन सां गॾु उस्तादनि जी तमामु घणी महिनत थियल हुई जेको उस्ताद जलाल चांडियो हुयो। दोस्तो मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडिये जे वफ़ात खां पोइ बि कुझु साल सिंध में तमामु घणा मक़बूल गीत ॻाया, लेकिन जलाल चांडिये जी जेका बि वरसी हूंदी हुई उन में मोहम्मद उर्स चांडियो वञी उते उर्स चांडियो वञी जलाल चांडिये जा कलाम बि ॻाईंदो हुयो, जलाल चांडिये जे क़बर ते वञी ऐं जलाल चांडिये जी तारीफ़ वारा ॿोल बि चवंदो हुयो। दोस्तो मोहम्मद उर्स चांडियो तक़रीबन जेसिताईं ज़िंदा हुयो तेसिताईं जलाल चांडिये जे वरसीअ में वञी शामिल थी ऐं जलाल चांडिये जे वरसीअ में वञी गीत ॻाईंदो रहंदो हुयो। दोस्तो मोहम्मद उर्स चांडियो आख़िर ताईं बि फर्मा बरदार शागिर्द रहियो। जलाल चांडिये उस्ताद पंहिंजे सां कॾहिं बि अणविधड़ न थी मोहम्मद उर्स चांडिये जी, ऐं मोहम्मद उर्स चांडिये कॾहिं बि ईअं न सोचियो त को मां जलाल चांडिये खां अॻिते निकिरी वियो आहियां ऐं जलाल चांडियो हींअर मुंहिंजे अॻियां कुझु बि कोन्हे। हालांकि माण्हू तमामु घणो पसंदि कंदा हुया मोहम्मद उर्स चांडिये खे। हिकु त उन जो आवाज़ु तमामु बहितरीनु हुयो, ॿियो वरी निस्बत मोहम्मद जलाल चांडिये सां मोहम्मद उर्स चांडिये जी निस्बत जलाल चांडिये सां हुई। इन जे करे सिंध वासी इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे ईंदड़ क़यामत ताईं बि विसारे न सघंदा, छाजे करे जो यकतारे चपड़ी जा जे अगरि बेताज बादशाह फ़नकार सॾिया वञनि उहे इहे ॿई फ़नकार आहिनि। हिकिड़े जो नालो जलाल आहे, ॿिए जो नालो मोहम्मद उर्स चांडियो आहे जंहिं सिंध में पंहिंजी तारीख़ रक़म करे विया। तमामु बहितरीनु जेको आहे सो फ़नकार थी ॾसियऊं। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।